जैकबाबाद मां के खबर ॾींदा आहियूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल की रिपोर्ट मुताबिक ज़िला जैकबाबाद गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सूफ़ी गुलबार के उस्तादनि की जेतरी तारीफ़ कजे घटि आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सूफ़ी गुलबार जैकबाबाद के उस्तादनि की मेहनत से उतां जा शागिर्द निहायती होशियार इस्लामी दीनी तालीम से मालामाल आहिनि। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सूफ़ी गुलबार के हेडमास्टर उस्ताद मोहम्मद आलम ऐं ॿियनि उस्तादनि की मेहनत ॾिसी दिल ख़ुशि थिए थी त हिन वक्त भी सुबह जो सवेर शागिर्दनि के दीनी तालीम ॾिनी पई वञे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सूफ़ी गुलबार के 5 क्लास जो शागिर्द नाले अब्दुल करीम कुरान पाक की तिलावत करे साबित करे ॾेखारियो त हिन दजाली दौर में भी दीनी तालीम का महरूम न आहिनि। उन जो सबूत सूफ़ी गुलबार स्कूल जो हेडमास्टर उस्ताद मोहम्मद आलम दस्ती और उतां जा ॿिया सब उस्ताद आहिनि जिन पंहिंजनि ॻोल्हनि जड़नि शागिर्दनि के दीनी तालीम ॾेई पंहिंजो फ़र्ज़ अदा कनि था। उम्मीद आहे त सभई सिंध स्कूलनि के हेडमास्टरनि उस्तादनि खे घुर्जे त हू भी पंहिंजी दीनी फ़र्ज़ अदा कंदे पंहिंजनि स्कूलनि में ॻोल्हनि जड़नि ॿारनि खे दीनी तालीम ते ध्यानु ॾींदे दीनी तालीम जो दर्स ज़रूर ॾियनि। اللهم اشرح لك صدرك ووضعنا عنك وزرك الذي أنقض ظهرك ورفعنا لك ذكرك فإن مع العسر يسرا إن مع العسر يسرا فإذا فرغت فانصب وإلى ربك فارغب. آمين.